वेलकम बैक नाज़रीन। तव्हां सरदार मुअज़्ज़म ख़ान अब्बासी सां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो ऐं असां वधीक सरदार मुअज़्ज़म ख़ान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। GDA तरफ़ां बि फंक्शन लीग तरफ़ां बि केनानल वारे इशू ते फर्स्ट प्रोटेस्ट कयो वियो, पर पोइ प्रोटेस्ट त जेको ॾेखारियो वियो, ताक़त जो मुज़ाहिरो बि कयो वियो ऐं अवाम खे बि ॾेखारियो वियो त फंक्शन लीग GDA इन केनालनि जे ख़िलाफ़ु आहे, पोइ ख़ामोश छो थी वई? उनजो क्रेडिट छा ॿिए खणी आहे, ॿिए पार्टियूं खणी? मां सम्झां थो त तव्हांजी नज़र जेका दोस्तनि जी आहे उहा थोरी नज़र बि तव्हांजी कमज़ोर आहे ऐं तव्हांजी ज़हन बि थोरो मुंतशिर आहे। जेका सॼी मूवमेंट हलाई पहिरियों कैनाल जी ॻाल्हि थी, उहा GDA जे तरफ़ां साईं ज़ैन ऐं पंहिंजो डॉक्टर सफदर साहिबु यूनिस साईं जी सदारत में उहा मीटिंग थी। उन में पहिरियों दफ़ो इहा डिस्कशन थी त बाबा हीअं जेको आहे सो नवां कैनाल्स पंहिंजो रिवर इंडस ते सिंधु दरिया ते ठही रहिया आहिनि, उन जे लाइ उहा शयूं उते डिस्कस थियूं। ऐं सेप्टेंबर जे अंदरि पहिरियों असांजो बदीन में जलसो थियो डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं हस्तैन मिर्ज़ा साहिब जे मेज़बानी में, ऐं उते ई आहे सिंध जे अवाम खे दावत ॾिनी वई। उन खां पोइ मां सम्झां थो यूनिस साईं जी क़यादत में तक़रीबन 8 जलसा थिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। तक़रीबन इहो सेप्टेंबर खां वठी असां उहा हिकिड़ी खणी वियासीं सॼी तहरीक खे, जेका 5-6 महीना पंहिंजो उहा तहरीक हिकिड़ो अवाम खे सुॼागी जेको मैसेज हुयो। पर जेको टर्निंग पॉइंट आयो उहो गंबड़ जलसे खां पोइ, जेका ईद जीअं गुज़री रमज़ान वारी, ईद जे ॿिए ॾींहुं या 3 ॾींहं ते गंबड़ जे दोस्तनि, उहा असांजा ई फंक्शनल जा ऐं GDA जा ई दोस्त हुया जिन उहो प्रोग्राम करायो। मां क्रेडिट ॾींदुसि कामरेड निसार अबड़े ऐं उन जी टीम खे, त जिन उहा पंहिंजी स्टेज सजाई। उन में तहरुक जेको नज़र आयो अवाम में, तव्हां अॼु बि इहो फुटेजिस मौजूदु आहिनि। मां सम्झां थो त रीसेंट उन में कंहिं बि सियासी पार्टी जो इहे शो सिंध जे अंदरि न थियो हूंदो, उहे फुटेजिस मौजूदु आहिनि। उन खां पोइ हिकिड़ी तहरीक जनम वरितो, उन खां पोइ असांजा वकील दोस्त गॾु थिया। मां सम्झां थो जे तव्हां वकील दोस्तनि खां बि पुछंदव त उहा बि सॼी असां दोस्तनि जी कोशिशि काविश हुई, जेका एतिरा ॾींहं उते वेठा ऐं अमली तौर ते असांजा दोस्त वुकला जेके असां जूं हिन महिल असांजी बि इलाही वॾी वुकला दोस्तनि जी तादाद आहे सिंध में। मां सम्झां थो कराची बार जी इलेक्शन में बि असांजो रोल आहे। इन खां पोइ लाड़काणे जी हाई कोर्ट में जेको अतर अब्बास सोलंकी साहिबु, उहो असांजो ज़हनी हम आहंगी आहे। असांजो हिन महिल डिस्ट्रिक्ट बार जेका दोस्त खटिया आहिनि, उन में बि पूरो असांजे दोस्तनि जो हिकिड़ो अमल आहे। जेका डिस्ट्रिक्ट बार पीपल्स पार्टी खे हाराईसीं या हाई कोर्ट बार हाराईसीं, हाणे त हालति इहा थी आहे पीपल्स पार्टी जो 4 दफ़ो हुननि हाई कोर्ट बार जी इलेक्शन कैंसिल कराई आहे लाड़काणे में, जो उन्हनि खे को उम्मीदवार नथो मिले जेको ऑपोज़िशन जे उम्मीदवार सां मुक़ाबिलो करे। त मां हिकिड़ी सम्झां थो त इहे हाणे पॉलिटिकल पार्टी न आहे, हाणे हिकिड़ो माफ़िया आहे ऐं उन जो जेको मजमू आहे उहो ऑपॉर्चुनिस्ट जो उहो गॾु जमा थियल आहिनि। जंहिं इहो इक़्तिदार जी का बि शइ नज़र आई, छो परेशान आहिनि? फंक्शनल दॿा सुतल आहे, सुती पई आहे, चवंदा न फंक्शनल खे छा आहे, बस कुझु न आहे त तव्हां परेशान छो थिया आहियो? त मां सम्झां थो उन्हनि जी परेशानी आहे ज़ाहिर थिए थी त जेको हुननि हिकिड़ो कूड़ ते पंहिंजो सॼो हिकिड़ो बेस ठाहियो आहे, त उहा उन्हनि खे नज़र अचे थो जे ऑल्टरनेट सिंध में ठहियो ऐं पीर साहिब जी अॻुवाणी में जे सिंध जा असांजा जेका बि लीडरशिप आहे असांजे दोस्तनि जी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी, जे उहे सरबराही पीर साहिब जी में निकिता त ईंदड़ इलेक्शन में हिननि खे घर खां ॿाहिरि निकिरण जो बि मां सम्झां थो सिंध जो अवाम न ॾींदो त कोई घरनि खां बि निकिरी सघनि। अच्छा सरदार साहिबु, तव्हां GDA खां फंक्शन लीग में वियो, छा पीपल्स पार्टी वारनि तव्हां सां राब्तो कयो? पीपल्स पार्टी में सॼी मुंहिंजी संगत आहे, नंढे हूंदे जी सॼी ज़िंदगी असांजी पीपल्स पार्टी में गुज़री। मां सम्झां थो त जेके अॼोका लीडर आहिनि इहे त सभु असांजी फैमिली खां पोइ जेको आहे सो पीपल्स पार्टी जा नुमाइंदा थिया हूंदा। असांजो 100 साल जो सियासी रिश्तो भुट पंहिंजो फैमिली सां आहे। सर शाहनवाज़ जी जेका इलेक्शन थी जंहिंमें उन्हनि जी शिकस्त थी उन्हनि खे, त उन में वाहिद मुंहिंजो ग्रेट ग्रैंडफादर परॾाॾो मोहम्मद पनाह ख़ान, उहो सॼे इलाइक़े में हिकिड़ो इन्फ्लुएंशियल ज़मींदार हो, चङो मुड़ुसु हो जेको उन्हनि सां गॾु बीठा। बाक़ी सभु उतां जा लोकल जेके असांजा बिरादरियूं राज चङा मुड़ुसु हुया, उहो सर शाहनवाज़ खे छॾे विया। उहा ई क्रेडिट भुट्टो साहिबु असांखे ॾींदो हुयो
ऐं वरी असां ते शफ़ीक़ हो शहीद भुट्टे पाण अचे असांजे घर में ऑफर कई। उन महिल 58 वारा इलेक्शन्स हली रहिया हुया या 60 वारा, जंहिंमें बेसिक डेमोक्रेसी वारे खां पोइ जेके चूंडियूं थियूं त उन महिल मुंहिंजो मामो इलेक्शन विढ़नि पिया असांजो सदा दोस्त मोहम्मद हकड़े जे मुक़ाबले लाड़काणे में। मां कुझु ॻाल्हियूं माना ईअं आयूं न सोशल मीडिया ते जी त ॿ हुर जेके आहिनि जेके हाणे विया आहिनि हुर थिया आहिनि सो असुल में उहो सिंधी न आहिनि, सिंध जा न आहिनि, काबली आहिनि, त तव्हां छा चवंदो? बसि हाणे लफ़्ज़ मां हिते कढंदुसि पोइ अलाए तव्हांखे बि ॾुखियो लॻंदो। अबा जे मां काबली हुर आहियां त जेको ॻाल्हाए थो त उहो बिश्नी जेको आहे सो ज़ीपलो आहे। हाणे काबली हुर बहितरु हूंदो मां सम्झां थो बिश्नी खां। पोइ जे इहा ॻाल्हि कंहिंखे ॾुखी लॻे थी त भली लॻे, पर जेको हुते वेही ॻाल्हाए थो त उहो पाण बिश्नी ज़ीपलो आहे। त मां सम्झां थो त उन जे ॻाल्हाइण सां को फ़र्क़ु नथो पवे। हर माण्हू खे ख़बर आहे त कंहिंजो कहिड़ो किरदारु आहे। लाड़काणे जे अवाम खे अॼु बि ख़बर आहे इन असांजी। ॻाल्हि में को शक न आहे त लाड़काणे जे अवाम तरफ़ां तव्हांखे ज़बरदस्त मोट बि ॾेई रहिया आहिनि, प्यार बि कनि था, ख़ुलूस बि ॾिठो आहे तव्हां सां। तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत खे ईंदड़ इलेक्शन में टफ टाइम ॾेई वेंदो? बहरहाल मां सम्झां थो अॻुवाणी करण जी ज़रूरत आहे। सिंध जो माण्हू तयारु आहे। जॾहिं बि पीर साहिब पाण निकिता ऐं सभु दोस्तनि जो जेको असांजो हिकिड़ो अलायंस आहे ऐं उन में असां दावत ॾिनी आहे जूनियर साहिब खे। राशिद महमूद अॻे ई असांजो अहम ज़हन आहे। त मां सम्झां थो त वॾी असां वटि स्पेस मौजूदु आहे जेको असांखे 1 साल जे मौक़ो मिलियो ऐं पॉलिटिकल शयुनि खे असां पंहिंजनि खे पॉलिटिक्स करे वरितोसीं त को मसइलो कोन्हे को। त ईंदड़ वक़्त में सॼो कूड़ ते निज़ाम ठहियलु आहे। गुलाम मुर्तज़ा जतोई ते केस दाख़िल थिया, ज़मींदार मोटरसाइकिल बकरी चोरीअ जो, बाक़ी सिंध में अहिड़ी हालत लॻी पई आहे सिंध हुकूमत जी इहा केसिस त ॾिसो न केरु बचियलु आहे केसिस खां। मूंखे पाण ते अलाए केतिरा केसिस कया विया, पर मूंखे अलाह जी ज़ात मां इहा ज़रूरु उमेदु आहे या रही आहे या हक़ीक़त आहे त जॾहिं बि तव्हां सच ते आहियो त तव्हांखे ज़रूरु तकलीफ़ ईंदी, पर उन तकलीफ़ में तव्हां साबित क़दम रहो था त अलाह तव्हांजी मदद करे थो। घोटकीअ जा क़बाइली जहिड़ा खे था ॾिसो? घोटकिया क़बाइली जहिड़ा तक़रीबन ख़तमु थियण वारा आहिनि। उन खां पोइ अॻु में शिकारपुर, लाड़काणो, ख़ैरपुर, इवन असांजी पंहिंजी बिरादरी जा इलाही जहिड़ा हुया जेके ईद खां पोइ असां सम्झां थो त 4 फ़ैसिला त असांजी बिरादरी जा थिया, जंहिंमें सवें माण्हू क़तलु थियलु हुया। पंहिंजो चयो होसपशान महर वटि 2 फ़ैसिला थिया मङणे जा कलोड़ा। उन खां पोइ जूणे जा कलोड़ा वरी जॾहिं अचूं पिया असां इस्लामाबाद त उन खां हिकिड़ो ॾींहुं पहिरियों नारे जा कलोड़ा फ़ैसिलो दरगाह ते थियो। त मां सम्झां थो त हिकिड़ो इहा माण्हुनि में एतमाद बीठो आहे जेका पुलिस जी हिन महिल पॉलिसी आहे। ख़ासि तौर ते असां वटि उत्तर पंहिंजे सिंध में मां सम्झां थो DIG नासिर आफ्ताब समझदार माण्हू आहे ऐं उन खां पोइ सर्व करे वियो आहे। ख़ैरपुर बि SSP रही वियो आहे, शिकारपुर बि रही वियो आहे। तो डायनेमिक्स सम्झे थो। उन डायनेमिक्स जे हिसाब सां जेके पॉलिसीज़ उन शेयर कयूं आहिनि ऐं उन में मां सम्झां थो वॾो क्रेडिट जेको आहे सो असांजी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि जो आहे। छोकी पूरे इन ऑपरेशन्स में फ्रंट लाइन ते उन्हनि जेको आहे सो उहा सॼी ऑपरेशन्स में सॼे इन मामलनि में वॾो रोल जेको आहे सो पाकिस्तान जी असांजी एस्टेब्लिशमेंट जो आहे या इदारनि जो आहे, जिन वेही इन सॼे माहौल खे ॾिसी करे ऐं हिकिड़े 2 महीननि जे अंदरि तव्हां ॾिसो त बिल्कुलु ई हिकिड़ो कचे जी जेका लॻंदो हो त जेको आहे सो वज़ीरिस्तान थी वियो आहे। अॼु उहो ई कचो आज़ादु आहे, हर माण्हू उते फ्री थी घुमी सघे थो। जेको ऑपरेशन कयो वियो त उहो तव्हां सम्झो था त बहितरु थियो आहे? बिल्कुलु बहितरु थियो आहे। तव्हां ॾिसो न त अॼु का अगवा बराए तावान न आहे, हनी ट्रैप न आहे, रोड ते को एॾो वॾो मामिलो न आहे। पर हाणे लोकल हुननि त पंहिंजो कमु कयो, पर सॼी उमिरि त उहो न वेहंदा। हाणे लोकल पुलिस जो कमु आहे, उन खे डिस्ट्रिक्ट जो SSP जो कमु आहे त उन शइ खे संभालनि। जेका शइ हिकिड़ी साफ़ थी आहे जे उन खे उन नमूने डील कंदा ईंदा ऐं उन्हनि ते उहा ई शइ जेका पॉलिसी जे मुताबिक़ थींदी ईंदी त पोइ त इहे शयूं रुकिजी वेंदियूं। वरी जे वरी डर थी वेंदी त सॼी ज़िंदगी जेका आहे सो चोर जी बि हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, प्राइमरी खां वठी ऐं कॉलेज ताईं त अहिड़ा खोड़ चोर तयारु थींदा रहंदा। इहा त हिकिड़ो हिसो आहे मुआशिरे जो। सिंध हुकूमत खां नाराज़ मेंबरनि सां राब्ते में आहिनि या तव्हां सां राब्ते में आहिनि
या पीपल्स पार्टी जा जेके नाराज़ थियल आहिनि उन्हनि सां कोई मां ॻाल्हि थी अर्ज़ु सघे? कयां त मां अॻे ई चई वियुसि त पीपल्स पार्टी जे अंदरि मां सम्झां थो त अधु खां वधीक मौजूदा पीपल्स पार्टी में बि ज़ाती दोस्तियूं संगत वॾनि जा रिश्ता रस्ता मतिलबु असांजे पंहिंजे इलाइक़नि में जेके दोस्त आहिनि उन सभनि सालनि जूं असांजी फैमिली जूं बिरादरियूं भाइरियूं ॾुख सुख ऐं मां सम्झां थो उहा जेका असांजी हिकिड़ी पुराणी जेका तालुक़ु आहे उहो न असां तोड़ियो आहे न हुननि असांजे जेके ॿिया असांजा मोहतरम दोस्त ॿाहिरि असांजा वॾा उन्हनि बि उहा ई साॻी जेका आहे सो तालुक़ु मेंटेन कयो आहे। बाक़ी हा कुझु दोस्तनि सां सियासत ते बि ॻाल्हि थिए थी ॻाल्हाइजे थो ऐं हर को ईंदड़ वक़्त जो इंतज़ारु करे थो त ईंदड़ वक़्त में छा थो थिए पर मां सम्झां थो त पीपल्स पार्टी खां पंहिंजे अंदरि जेका असांजो बहरहाल जेको वेठल MPs MNAs आहिनि या इवन मिनिस्टर्स आहिनि त मां त सदाईं प्राइवेट ॻाल्हि जॾहिं बि थींदी आहे त उते रवैयनि जो फ़र्क़ु थी वियो आहे। हाणे उते सियासत न आहे उते बादशाही आहे त जॾहिं बादशाही थींदी आहे त ज़रूरु इज़त वारे माण्हू खे ॾुख थींदो आहे। हाणे इज़त वारा माण्हू बसि करे घर में वेही रहिया आहिनि जेके पीपल्स पार्टी सां कनेक्टेड माण्हू बि आहिनि पोइ तव्हां उन्हनि खे ॾिसो त उन्हनि जी का एक्टिविटी तव्हांखे नज़र न ईंदी पर हिकिड़ी मजबूरी खां पोइ असांजो सिंधी वॾेरो सदाईं पुलिस खां ऐं रेवेन्यू खां जेको आहे सो थोरो लाराईंदो आहे त इन जे करे पुलिस ऐं रेवेन्यू जेसि ताईं उन्हनि जी आहे त मथां सिंधी वॾेरो बोतार असांजो खुली करे निकिरी न अची सघे। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ जेको बि इतिहाद ठहंदो उन्हनि सां इतिहाद थींदो या नून लीग नवाज़ शरीफ़ सां बि ॻाल्हि थी सघे? मां अर्ज़ु कयां न त उहा इलेक्शन जे टाइम ते पर हिन महिल मां सम्झां थो असांखे आवाम जी ॻाल्हि जेका करणी आहे जेको आवाम सां हिन महांगाई जो दौरु आहे हिन महिल ॿिया जेका रोज़गार आहिनि तव्हांजी बिजली जा मसइला आहिनि या असांखे उमेदु हुई त नून लीग जे अचण खां पोइ कुझु बहितरी थींदी पर जेका असांखे लॻे थो त नून लीग बि पीपल्स पार्टीअ जी सहूलियतकार थी उन्हनि जे ई रस्ते ते निकिरी पई आहे पर दोस्त असांजे नून लीग में इलाही राब्ते में आहिनि। बशीर साहिबु सिंध जो सदर आहे उहो तक़रीबन असां सां राब्ते में हूंदो आहे हिते दोस्त सीनियर्स उहे राब्ते में आहिनि पर नून लीग जी बि हिन महिल ताईं का पॉलिसी वज़ा न आहे जे पीपल्स पार्टी सां गॾु बीठल आहिनि त असांजो नून लीग सां ठहण त अजाई आहे। नून लीग पंहिंजो मां सम्झां थो सिंध में 2 दफ़ा इक़्तिदार जे हूंदे सिंध जे माण्हुनि खे ओन न कयो आहे त सिंध में नून लीग जो को बि फ्यूचर कोन्हे। छा था सम्झो त सिंध हुकूमत खे आवाम मोट हाणे ॾींदो या जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां हुननि जो हले थो पियो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में चवंदा पैसा मिलनि था सिंध जे आवाम खे लटो ऐं अटो जेको आहे सो घर इहो नारो केसीं ताईं माना तव्हां सम्झो था? बहरहाल हाणे तव्हां पाण सम्झदार आहियो हिन सोशल मीडिया जे दौर में जे बिस्प जो प्रोग्राम हले थो त उहो को पीपल्स पार्टी या ज़रदारी साहिब जे पंहिंजे घर जा पैसा कोन्हनि के इहा बि पाकिस्तान जे ख़ज़ाने जा पैसा आहिनि सिंध जे ख़ज़ाने जा पैसा आहिनि उहे सरकारी पैसा आहिनि उहे उअं ई बि मिलंदा रहंदा। उहो इमरान ख़ान जे ज़माने में बि मिलिया उहे नवाज़ शरीफ़ जे ज़माने में बि मिलिया उहा त उअं ई मिलंदा रहंदा पर हिकिड़ी उहो एक्सप्लॉइट कनि था उन्हनि शयुनि खे छा आहे जो असां वटि शऊर अञा न आयो आहे जे इहा को सिंध जो आवाम या असांजूं अमड़ूं या अदियूं या भेनर इहे नियाणियूं सम्झनि थियूं त ज़रदारी साहिबु घर खां ॾिए थो त पोइ त उहा अलॻि ॻाल्हि आहे पर जे हुकूमत जो पैसो मिले थो सॼी दुनिया जे अंदरि वेलफेयर स्टेट जो कॉन्सेप्ट आहे सॼी दुनिया जे अंदरि मां सम्झां थो त उहो वेलफेयर जी सूरत में उहा जेका बिलो पॉवर्टी लाइन उतां जो माण्हू आहे त उनखे मुख़्तलिफ़ सब्सिडीज़ जी सूरत में सॼी दुनिया में हिकिड़ी नॉर्मल प्रैक्टिस आहे इहा का नई ॻाल्हि कोन्हे का पाकिस्तान में इहो प्रोग्राम जेको आहे IMF जे तरफ़ां बि इहो थियलु आहे ऐं IMF इन प्रोग्राम खे ओन करे थी ऐं IMF जी सूरत में इहो पैसो अची ऐं सिंध जे आम माण्हू खे मिले। अगरि साहिबु हिन दफ़े जेको नज़रियो खणी आयो नियाणियुनि खे बि तइलीम ॾियो इहो त न सदाईं मां सम्झां थो पीर साहिब जी जमायत में असां ॾिठो आहे तमामु जेको आहे सो पढ़िया लिखिया नौजवान पढ़ियूं लिखियूं नियाणियूं ऐं पीर साहिब त इनकरेज कनि था त तालीम जे लाइ ऐं ॿियो रोज़गार जे लाइ त माण्हू जेसि ताईं तालीम ऐं रोज़गार जे लाइ पंहिंजा मौक़ा पैदा न कंदो उन खां पोइ हिकिड़ो नओं जेको पीर साहिब जन हिकिड़ी काविश कई आहे ऐं राशिद साईं उन जी नज़रदानी करे थो त जेके मदरसा आहिनि तक़रीबन 400 जे लॻभॻि सिकंदरिया मदरसा आहिनि पीर साहिब जी जमायत जा उन्हनि सभिनी खे अपग्रेड करे ऐं हिकिड़ो यूनिवर्सिटी लेवल ताईं जंहिंमें जेको आहे सो दीनी तालीम बि मिले ऐं दुनियावी तालीम बि मिले त हिकिड़ो स्टेट ऑफ आर्ट मदरसनि जो सिस्टम पीर साहिब पंहिंजे
उन मदरसे सिस्टम जे अंदरि आणणु चाहिनि था ऐं उन ते कमु बि हली रहियो आहे। ऐं मां सम्झां थो त ईद खां पोइ इहा जेका बुनियादु आहे यूनिवर्सिटी जो पीरगोट जे अंदरि उहो बि शुरू थी वियो। सर वॾी महिरबानी सरदार मुअज़्ज़म ख़ान अब्बासी साहब। नाज़रीन तव्हां सरदार मुअज़्ज़म ख़ान अब्बासी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदन इहो चवणु हो त सिंध हुकूमत मां सिंध जो अवाम हाणे तंग थी चुको आहे, पर इन ॻाल्हि जो फ़ैसिलो ईंदड़ इलेक्शन में कबो त अवाम कंहिंसां गॾु बीठल आहे। पंहिंजे मेज़बान नज़ीर चाहण खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।